ओ जागो जमीयत दा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। जागो जमीयत दा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। जागो जमीयत दा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। दीन जा दुश्मन दुनिया अंदर फैलाइन था फसाद। जागो जमीयत दा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। जागो जमीयत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। दीन जा दुश्मन दुनिया अंदर फैलाइन था फसाद। जागो जमीयत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। जागो जमीयत जा मुजाहिद। खालिदे महमूद आखिर डोह कहिड़ो हो कयो। 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 हिन मुजाहिद ज़ालिमन खे हक़ हो हरदम चयो। हिन मुजाहिद ज़ालिमन खे हक़ हो हरदम चयो। हिन मुजाहिद ज़ालिमन खे हक़ हो हरदम चयो। इन करे बेगैरतन जी दुश्मनी हुई ऐं इनाद। जागो जमीयत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। जिहाद के फर्ज को अल्लाह मुसलमान ते। जिहाद के फर्ज को अल्लाह मुसलमान ते। जिहाद के फर्ज को अल्लाह मुसलमान ते। क़यामत लाज़िमी हर साहिबे ईमान ते। क़यामत लाज़िमी हर साहिबे ईमान ते। क़यामत लाज़िमी हर साहिबे ईमान ते। जंहिंजो अरबीअ खां करायो अल्लाह अॻ में इनइकाद। जागो जमीयत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद। जागो जमीयत जा मुजाहिद। उठ खणी हथियार हथ में ए मुजाहिद मर्द तू। उठ खणी हथियार हथ में ए मुजाहिद मर्द तू। उठ खणी हथियार हथ में ए मुजाहिद मर्द तू। पाण सां सारा कठे कर कलमे वारा फर्द तू। पाण सां सारा कठे कर कलमे वारा फर्द तू। पाण सां सारा कठे कर कलमे वारा फर्द तू। जीअं वञे दुनिया मंझां मिटजी कुफर ऐं इल्हाद। जागो जमीयत जा मुजाहिद नारे तकबीर नारे तकबीर। कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। कायदे जमीयत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं। कायदे जमीयत कदम बढ़ाओ। कायदे जमीयत कदम बढ़ाओ। नारे तकबीर। जीअं मां ताज़ो ॾिठो त पिशावर में नंढड़नि बचनि खे स्कूल में शहीद करण क़तल करण वारा छा इहे मुस्लमान हुआ। यहूदनि खे ॾाढ़ियूं रखराए पटका ॿधाए मुस्लमाननि जो ऐं बल्कि मौलवियुनि जो रूप कराए उन खां अहिड़ा गंदा कम कराइनि था। ऐं सॼी उन यहूद निसार जी साज़िश आहे। असांजे क़ाइदे जमीयत हज़रत अल्लामा मौलाना फज़लुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया जिन फरमायो त इहे मौलवी त न आहिनि पर मुस्लमान बि न आहिनि। जेकॾहिं इहे मुस्लमान साबित थी वञे त मां ॾंडु ॾियां। इन जा तोहर बि न आहिनि छल। अहिड़नि बदमाशनि खां अहिड़ा कम कराया वञनि था। इहा सॼी साज़िश उलमा आहिनि बुज़ुर्गनि जे ख़िलाफ़ आहे। इन मुनासिबत सां इहो मिसरो मूं चयो आहे। ओ मुसलमानी रूप में था आमिरी की हित घुमन। मुसलमानी रूप में था आमिरी की था घुमन। मुसलमानी रूप में हित आमिरी की था घुमन। मुसलमानी रूप में हित आमिरी की था घुमन। था करन बेगैरती भल छो न ऊंधा थी पवन। था करन बेगैरती
छो न ऊंधा थी पवन था करन बेगैरती भल छो न ऊंधा थी पवन तब मुर्दाबाद हन इस्लाम आहे जिंदाबाद जागु जमियत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद जागु जमियत जा मुजाहिद मर्द मोमिन खे खुदा एडो ॾिनो एज़ाज़ आ मर्द मोमिन खे खुदा एडो ॾिनो एज़ाज़ आ मर्द मोमिन खे खुदा एडो ॾिनो एज़ाज़ आ दीन खे ऐं दीनदारनि खे उन्हीअ ते नाज़ आ दीन खे ऐं दीनदारनि खे उन्हीअ ते नाज़ आ दीन खे ऐं दीनदार खे उन्हीअ ते नाज़ आ दिल सदा शौक़ शहादत में हूंदी उन जी अशाद जाग जमियत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद जाग जमियत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद साहु जैसी आसिरीअ में कोन मुड़ंदासे असां साहु जैसी आसिरीअ में कोन मुड़ंदासीं असां साहु जैसी आसिरीअ में कोन मुड़ंदासे असां डॉक्टर जे कातिलनि सां हाणे विढ़ंदासे असां डॉक्टर जे कातिलनि सां हाणे विढ़ंदासे असां डॉक्टर जे कातिलनि सां हाणे विढ़ंदासे असां अब्दुल वाहिद अफसरनि खे नाहे करणी का फरियाद जागु जमियत जा मुजाहिद नारे तकबीर नारे तकबीर शहीद मिल्लत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो कायद तेरा एक इशारा हाजिर हाजिर खून हमारा कायद तेरा एक इशारा कायद तेरा एक इशारा नारा तकबीर साहु जैसी आसिरीअ में कोन मुड़ंदासे असां साहु जैसी आसिरीअ में कोन मुड़ंदासे असां डॉक्टर जे कातिलनि सां हाणे विढ़ंदासे असां डॉक्टर जे कातिलनि सां हाणे विढ़ंदासे असां अब्दुल वाहिद अफसरनि खे नाहे करणी का फरियाद जागु जमियत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद जागु जमियत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद दीन जा दुश्मन दुनिया अंदर फैलाइन था फसाद जागु जमियत जा मुजाहिद जल्द जारी कर जिहाद जागु जमियत जा मुजाहिद